अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा नज़र विझंदासीं सभ खां पहिरियां हेडलाइन ते। हुकूमत ग़रीब अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। अॼु खां पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 55 रुपया फ़ी लीटर वाध। पेट्रोल जी क़ीमत 55 रुपया इज़ाफ़े बाद 321 रुपया 7 पैसा थी वई। डीज़ल जी नई क़ीमत 335 रुपया 84 पैसा फ़ी लीटर ते मुक़रर कई वई। हुकूमत पेट्रोल ते लेवी 20 रुपया 97 पैसा वधाए छॾिया। शहरनि जूं रड़ियूं पेट्रोल जो अघु घटि करण जो मुतालबो। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा त पेट्रोल जो अघु घटायो वेंदो। पेट्रोल ऐं डीज़ल में वाध जो फ़ैसिलो मजबूरीअ में कयो वियो आहे। अबनाए हरम्स जो रस्तो बंदि थियण बैदि तेल जा 2 जहाज़ सऊदी अरब खां ॿिए रस्ते तां अची रहिया आहिनि। सऊदीअ चयो आहे त पाकिस्तान वॾो बहरी जहाज़ मोकिले त उन ते बि तेल मोकिलींदासीं। अमेरिका इसराइल जंग 8 ॾींहं में दाख़िल। तहरान मथां इसराइल जो वॾो हमलो। महराबाद एयरपोर्ट ऐं आज़ादी टावर मथां बमबारी कई वई। केतिरियूं ई इमारतूं तबाह। ईरान में अमेरिका ऐं इसराइल जंग में हिन वक़्त ताईं शहीदनि जो अंग 1332 थी वियो।